ऐं गस्टा जो एहतजाज आहे। असांजा जेके मुतालबा असांजे गस्टा मरकज़ जेके सिंध हुकूमत के सिंध जे तालीम जे वज़ीर के सिंध जे तालीम सेक्रेटरी के जेके ॾिना उहो अॼु ॾींहं ते मंज़ूर न कया। मैनेजमेंट कैडर जेको सिंध गवर्नमेंट पेचो साहब जेको आहे सो जेको माना आंदो इंट्रोड्यूस कयो उहो उन में असां सां वाइदो कयो वियो, मरकज़ी सदर सां मरकज़ी बॉडी सां वाइदो कयो वियो त मैनेजमेंट कैडर तव्हां जेको आहे सो असां ताउन कयो। असां HST ऐं उनजे मसां बि उस्तादनि खे 20 ग्रेड असां ॾींदासीं टाइम स्केल, GST ऐं उनजे मसां बि उस्तादनि खे असां 17 ग्रेड जेको आहे सो ॾिनो वेंदो। पर अॼु ॾींहं ते अफ़सोस जेको आहे सो उन ते अमल न थियो आहे ऐं उहो उन्हनि लागू कयो आहे। जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गवर्नमेंट सेकेंडरी एसोसिएशन सिंध जे सॾते गस्टा तालके मेयर पारां मुतालबनि जी मञतला हाई स्कूल 1 मेयर खां सवें उस्तादनि जी रैली शहर जे मुख्य चौकनि रोडनि तां प्ले कार्ड ऐं बैनर खणी प्रेस क्लब मेयर ताईं रैली कढी वई। उबदारींदड़ नारा हया विया। बाद में मेयर प्रेस क्लब ऑफिस में उस्तादनि जे मेयर खे ख़िताब कंदे तालके सदर ज़मीर अली, गोरड़ मज़हर अली, बुट्टो इनायत अली, खोसो हबीब, बज़ूरी आजिज़ असगर सोडर चयो त सेकेंडरी उस्तादनि जा मुतालबा जाइज़ आहिनि पर हुकूमत सिंध उस्तादनि खे ख़ामख़ा परेशान करे बेचैनी फैलाए रही आहे। उन्हनि मुतालबो कयो त जल्द वज़ाहत करे जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जी तारीख़ जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन दीदार अली महेसर सां गॾु रिपोर्टर अब्दुल वहीद महेसर, सोच TV न्यूज़ मेयर।